खबर खामा के आगाह कर रहे हैं तो वज़ीर आज़म शहबाज शरीफ अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप के अमन जो अलम बरदार करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी मुलाक़ात जी पधिराई जारी कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त डोनाल्ड ट्रंप दुनिया में जंगियूं ख़त्म करण जे लाइ कोशिशूं करे रहियो आहे। संदसि चवणु हो त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सबबि भारत जंगबंदी मुमकिन थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ डोनाल्ड ट्रंप के पाकिस्तान जी सरकारी दौरे जी बि दावत पिणु ॾिनी। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खे अमन जो अलमबरदार करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी मुलाक़ात जी पधिराई जारी कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त डोनाल्ड ट्रंप दुनिया में जंगियूं ख़त्म करण जे लाइ कोशिशूं करे रहियो आहे। संदसि चवणु हो त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सबबि पाक भारत जंगबंदी मुमकिन थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ डोनाल्ड ट्रंप के पाकिस्तान जे सरकारी दौरे जी दावत पिणु ॾिनी।